जन वटि लुदनी इल्म हुयो, लुदनी ख्वाजा खिदर पढ़ायो। साईं केतिरो अरसो गायब हो दरिया में। हज़रत ख्वाजा खिदर अलैहिस्सलाम जे मदरसे में पढ़िया। मुझे महबूब मदनी सरदार जे बारगाह में एतिरो करीबन एतिरो वेजान असां जे लाड़ जो बुजुर्ग आ जंहिंजो नालो आ मोहम्मद हाशिम खट्टी रहमतुल्लाह अलैह। साईं फरमायो हज़रत साईं मोहम्मद हाशिम खट्टी 1000 सलात पढ़ी पोइ सुम्हंदो। असांजे इलाके में कॾहिं कॾहिं जुमेरात जो साईं जो हुजरो खोलींदा आहिनि त मुश्क अंबर खां वधीक खुशबू निकिरंदी। जे कमरे में 1000 सलात पढ़ी पोइ सुम्हंदो। प्यारा मुस्लमान भाइरो साईं जो फरमाया त मां हिकु राति सुतो पियो ॼा ख्वाब थो ॾिसां। ख्वाब में छा थो ॾिसां? हिकिड़ो मैदान आहे जंहिंमें ख़ुदा जा वली गॾु थिया आहिनि, अल्लाह वारा गॾु थिया आहिनि। मां बि उतां गुज़रियुसि, पुछा कयमि सभु वली हिते छाजे लाइ गॾु थिया आहिनि? चवण लॻा मोहम्मद हाशिम मदीने जा साईं अचण वारा आहिनि, ख़िताब कंदा। ख़िताब फरमाईंदा तव्हां बि वियो, आऊं बि कुंडाए तो थी वई रस। थोड़ी देर खां पोइ वण टिणनि जो आवाज़ ॿुधमि त जेॾां तेॾां सलात जी झूंगार थी वई आहे। अल्लाह जे महबूब जी सवारी मदीने शरीफ खां अची रही आहे। जंहिं वक़्तु मदीने जा साईं आया, सभु औलिया किराम उथी बीठा, सोने महबूब करीम जो इस्तक़बाल कयूं। हिकिड़ो तख़्त हो, न तख़्त ते मदीने जा साईं जलवा फरोज़ थिया। थोड़ी देर खां बाद ॾिसां त हिकिड़ो बुज़ुर्ग आहे हिन पासे खां ज़ाहिर थियो आहे, अचे पियो, पर मुंहिंजे महबूबनि खे हथ मुबारक सां इशारो कयो त तव्हां एॾां न हेॾां अचो, हिन पासे अचो। पोइ मुंहिंजे हबीब करीम तख़्त जे मथूं विहारियो, पाण सां गॾु विहारियो। जेसि ताईं सोना महबूब वेठा हा, तेसि ताईं मुंहिंजा प्यारा कंध खां भाकुर मुंहिंजो हबीब पायो वेठो। जॾहिं महफ़िल ख़त्म थी, मदीने जा साईं रवाना थी विया। मूं हिकिड़े बुज़ुर्ग खां पुछो अॼा इहो ख़ुशि नसीब केरु हो जंहिंखे महबूबनि पंहिंजे तख़्त ते विहारियो ऐं सोना महबूब संदन कुल्ले जे मथूं बाह मुबारक रखियो, भाकुर पायो वेठा। इहो कहिड़ो बुज़ुर्ग हो? मूंखे वलियनि ॿुधायो तो कोन सुञातो, हे सिंध जे सूफ़ियुनि जो सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हो। हज़रत भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह। खोड़न में कदे तव्हां जो वञण छो जिते साईं मखदूम अब्दुल रहमान शहीद जो गुंबद आहे, हिते वेंदो त उते भिटाई साहब जी हिकिड़ी जगह ठहियल आहे जिते साईं चिल्लो कढियो मखदूम साहब जे खोड़न जे शहर में। साईं मखदूम अब्दुल रहमान रहमतुल्लाह अलैह वॾा बुज़ुर्ग साईं जे पूरे मुकम्मल दौर में किथे बि दौल कोन वजंदो, को बि ख़ैर शरई आलो न वजंदो, वॾी सख़्ती ही। भिटाई साहब भी घुमंदो फिरंदो, खोड़न में निकितो, खोड़न जे विच शहर में दंबूरो वॼाए। कहिड़ो दंबूरो? हे दुनिया जे दंबूरनि वांगुरु कोन हो। साईं जो दंबूरो हलंदो त अल्लाहू अल्लाहू भिटाई साहब सां गॾु ज़िक्र करो। असांजे ठट्टे ज़िले जो मखदूमुल मखादिम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह, साईं खे ख़बर पई भिटाई घोट दंबूरो थो हलाए, पाण पंहिंजे पुट सां गॾिजी आया। भिटाई साहब जी जेका असुल मस्जिद हवेलिन वारी उहा किथे आहे? मटियारी में। मटियारी में जामे मस्जिद सॾबी आहे, 3 हुन जा गुंबद मस्जिद शरीफ जा। 27 रमज़ान ते तक़रीबन मुंहिंजो प्रोग्राम थींदो आहे। उहा भिटाई साहब असुल मस्जिद आहे। इहा सॼी मस्जिद साईं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी ठाराए ॾिनी। ठट्टे जा राजा हा, कारीगर हा, सॼो सामान ठट्टे में आयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, इन मस्जिद शरीफ जो कमु हलियो, सामान साईं जो, मज़दूरनि मज़दूरी कई,
साईं शाह अब्दुल लतीफ भिटाई फरमायो हाणे तव्हां साईं मखदूम साहब खां मजदूरी न वठिजो। मजदूरी आऊं ॾिनसि। कहिड़ी मजदूरी ॾिनऊं? फरमायूं मुंहिंजी इन ई मस्जिद में मेहराब न रखिजो। अॼु बि तव्हां वेंदो उन मस्जिद में मेहराब न आहे, बग़ैर मेहराब जी अंदरां ॿाहिरां मेहराब न आहे। जॾहिं तव्हां हिन दंग ते पहुचो त हिकिड़ो बिलाक छॾे ॾिजो। जॾहिं राधा उते पहुता भित खणी जिते साईं निशान करे ॾिनो, उते जॾहिं पहुता हिकिड़ी सिर छॾियाऊं, वरी ॿी ओसारी करे आया। उन सुराख खां जे हेठि निहारनि त काबो साम्हूं आहे, मटियारी में तवाफ पियो हले। ढोड़ी आया चो साईं वो जेका जाइ तो छॾाई आहे उतां त काबो पियो ॾिसजे। साईं फरमायो इहा त तव्हांजी मजदूरी आहे। जॾहिं बि तव्हांखे सिक लॻे काबे जी त हिते ओ वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह ॾिसण सां दिलि थी ठरे, ॾिसण सां दिलि थी ठरे, पाण ॾिनई क़िबलो करे। वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह। आदम खां जंहिंजी इब्तिदा सोने नबीअ ते इंतहा, सोने नबीअ ते इंतहा। तवाफ सां थी बेड़ी तरे, तवाफ सां थी बेड़ी तरे, पाण ॾिनई क़िबलो करे। वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह। वाह जो मुंहिंजे मालिक जो घर। हिन साल जेको गिलाफ़े काबा जेका चादर कारी चाढ़ी वई, ख़बर आहे त घणी क़ीमत जी? तव्हांखे शायदि ख़बर कान्हे। हे जेको कारो गिलाफ चढ़ंदो आहे चादर, हिन साल पाकिस्तानी रक़म हुई 70 करोड़। 70 करोड़ जी आहे चादरी, जंहिंमें 12 किलो सोन ऐं चांदी जी तार फिरियल आहे। प्यारा मुसलमान भाइरो, साईं फरमायो या मुंहिंजी मजदूरी आहे। जॾहिं बि सिक लॻे अची काबो ॾिसो। पर जे तव्हां कंहिंखे ॿुधायो त पोइ कुदरती सिर लॻंदी, पोइ सिंधु दरिया में सैलाब ईंदो, ॿोॾ थींदी, मुंहिंजे इन सिर वारी जाइ ते पाणी बीहंदो ऐं ॿिन्ही मस्जिद जे मथे माण्हू वेही पल्ला मारींदा। या भिटाई साहब पोइ उन्हनि माण्हुनि खां ॻाल्हि निकिरी वई। हाणे उते कुदरती सिर लॻी पिया। कॾहिं बि तव्हां अचो मटियारी में, उहा सिर बाक़ाइदा लॻल आहे टेड़ी, ॿाहिरां ज़ाहिर नज़र अचे थी, टेड़ी सिर लॻल आहे, उहो दरी बंदि थी। साईं मखदूम साहब मटियारी में आया। बेटाई साहब खे अर्ज़ु कयूं साईं आऊं तव्हां वटि आलिम सगोरो आहियां, तुंहिंजे नाने जी छॾे ॾियो, हली आयो आहियां, इहो दंबूरे वारो कमु छॾियो। तव्हां त वॼायो था, ख़ुदा जो ज़िक्र थो करे, पर अॻिते तव्हांजा फ़क़ीर मुरीद पोइ वरी वॼाईंदा, उहो ॿियो सिस्टम थी वेंदो। इन जे करे आऊं आयो आहियां। साईं भिटाई साहब ते एॾो असरु थियो इन ॻाल्हि जो पाण पंहिंजो दंबूरो, पर जेके बि साज़ आहे इहे हिकिड़े कमरे में बंदि करे तालो हणी चाबी से मोहम्मद हाशिम खे पेश कयो। शरीयत जो आलिम हली आयो। मन अकरम आलिमन फअकरम सबईन नबिया। जंहिं शख्स हिकिड़े आलिम जी ज़ियारत कई या अदब एहतराम कयो, सम्झो 70 नबियनि जी इज़त कई। मन अकरम मुतअल्लिमन फअकरम सबईन शहीदा। जंहिं हिकिड़े क़ुरान पढ़ण वारे तालिब इल्म खे इज़त ॾिनी, उन सम्झो 70 शहीदनि खे इज़त ॾिनी। साईं तुंहिंजे लाइ मूंखे इज़त आहे, हे चाबी हिसाब बंदि, पर हाणे मानी खाओ नंगर कयो पियो वञे। साईं जो साहिबजादो बि गॾो साईं मखदूम साहब सां, भई गॾु वेठा।
मानी अची रखियो साईं मोहम्मद हाशिम हिकिड़ो ई गिराह एतिरो आंदो त बंदि कमरे में साद वॼण शुरू थी वियो। साईं उहो गिराह वात में न विधो, वापसि रखियो। बेटा साहब तो फरमाए साईं हाणे छाजे लाइ कावड़िया हो रुसिया हो, चाबी तव्हां वटि, आऊं त कोन थो वॼायां। हा सही, शरीयत बि शरीयत आहे, शरीयत जा आलिम हुआ। पाण फरमायूं बेटाई साहब मूं तोखे मयार कान ॾिनी आहे, भली रब वॼाए। मदीने जे साईं मूंखे मना कई आहे, जेसिताईं उतां ऑर्डर न आयो आहे तेसिताईं रब वॼाए, जा भेटाई वॼाए। अब मोहम्मद हाशिम कोन वॼाए, मूंखे त रब जी बि ख़बर मदीने जे मीर ॾिनी, मूंखे कहिड़ी ख़बर अल्लाह केरु आहे, मूं अञा ताईं न ॾिठो आहे। सुने हबीब जी शरीयत आहे, मां हुनजी हरगिज़ मुखालिफ़। हा साईं एॾा पाबंद आहे। साईं अबुल कासिम नक्शबंदी साईं जो मुर्शिद आहे साईं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जो। साईं वज़ू पे कयो, साईं अबुल कासिम साईं मोहम्मद हाशिम वज़ू पे करायो पंहिंजे मुर्शिद खे, त साईं पंहिंजी बांह धोती पर हीअं, साईं अबुल कासिम हीअं धोती, मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह पाणी रोके छॾियो। साईं अबुल कासिम फरमा मोहम्मद हाशिम छाजे लाइ? अर्ज़ कई सोना मूं मदीने जे साईं जी मदीने जी साईं जी सुन्नत इहा त पाणी हथ ते हीअं विझो, वज़ू में हीअं पाणी करे हीअं विझो, तव्हां हीअं धोतो आहे, इन जे करे मूं पाणी रोकियो आहे। पाण फरमायो मोहम्मद हाशिम मूं मदीने जे साईं खे वज़ू कंदे ॾिठो आहे, साईं हीअं हथ धोतो आहे। के भला साईं तव्हांजी शरीयत हीअं थी चवे, बाक़ी महबूब मर्ज़ी जो मालिक आहे, शरीयत उन्हनि जी आहे। नबूवत इनके घर की है, विलायत इनके घर की है, इमामत इनके घर की है, शहादत इनके घर की है। गुनहगारों न घबराओ, शफाअत इनके घर की है, बरोद महशर गुनहगारों को बख्शवाना, ये आदत इनके घर की है। शरीयत उन्हनि जी आहे मालिकन, बाक़ी हुकुम संद नहीं आहे। साईं अबुल कासिम रहमतुल्लाह अलैह वज़ू रोक रहा है, अखियूं बंदि मुराक़बे में हलिया विया, सिधो साईं सां राब्तो कयो। फरमायूं क़िबला साईं मोहम्मद हाशिम चवे थो तव्हांजी सुन्नत हीअं आहे हथ धोअण, मूं तव्हांखे वज़ू कंदे हीअं ॾिठो आहे। मदीने जे मीर फरमायो अबुल कासिम मुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं मां धोआं, पर मुंहिंजी शरीयत ईअं आहे जीअं मखदूम साहब पियो चवे। मोहम्मद हाशिम एॾो पाबंद हो शरीयत जो। दोस्तो फिटाई साहब खे अर्ज़ कई आउं कोन ॿुधंदुसि। पाण निकिता ॿेड़ी में वञी वेठा, ॿेड़ी ते आया हुआ ठटे खां सिंधु में वेठा त भिटाई साहब पंहिंजे करामत जे ज़ोर ते साईं जी ॿेड़ी रोके छॾी। साईं हेॾां ओलियूं हयूं, हेॾां कुल ख़ैर, आख़िर मदीने शरीफ़ ॾे महाड़ करे बीठो। अर्ज़ कई मुंहिंजा सोना सोने अब्दुल लतीफ़ मुंहिंजी करामत जे ज़ोर ते ॿेड़ी रोकी आहे। हाणे चओ त तूं असीं बि करामत ॾेखारियूं, करामत ते हलूं, चओ त तुंहिंजी शरीयत ते हलूं। असीं बि त मजबूर आहियूं, हिकिड़े पासे शरीयत आहे, ॿिए पासे करामत आहे। मुंहिंजा प्यारा ईअं जो फरमायूं त यकदम ॿेड़ी हलण शुरू थी वई। पोइ शरीयत खे वोट मिलियो, साईं जी शरीयत सही, साईं जो तरीक़ो जंहिंजे लाइ ख़ुदि पाण महबूबन फरमायो मन आया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजरो में एतो शहीद। जंहिं शख़्स मुंहिंजी हिकिड़ी सुन्नत ते अमल कयो ख़ुदा हुनखे क़यामत जे ॾींहुं 100 शहीदनि जो सवाब ॾींदो। मुंहिंजो तरीक़ो, मुंहिंजी सुन्नतूं ख़ुदा खे एतिरियूं अज़ीज़ आहिनि त मुंहिंजा प्यारा मूं अर्ज़ पे कयो ओ ई दंबूरो मिठाई साहब खोड़नि जे शहर में हीअं जो धुन हई फ़क़ीर सभु वायड़ा थी विया त हिन शहर में जाबर सॼे इलाइक़े में ही सभु कुझु बंदि आहे। साईं जे शहर में ही किथां आवाज़ आयो, दौड़ी आया
सुञाणन कोन पिया शाह साहब खे चुसी ही छा फकीर साहब ही छा तोखे ख़बर न आहे मखदूम साहब जो शहर आहे अब्दुर रहमान जो शहर आहे हिते हर तरह जी पाबंदी आहे किथे बेड़ो साज़ कोन वॼंदो आहे हाणे साईं खे ख़बर पई तोखे जुर्मानो लॻाईंदो सज़ा कंदो हाणे तोखे हलणो पवंदो साईं ॾे पोइ जेका साईं फतवा लॻाए साईं मोहम्मद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो ऐ फ़कीरो मां ईंदुसि अव्हां जे पीर सां अव्हां जे बुज़ुर्ग सां मिलंदुसि पर अॼु न अॼु मुंहिंजी चिट्ठी खणी वञो बुजुर्ग अव्हां जो सख्ता शरीयत जो पाबंदा नाने साईं जो उम्मत जो आलिमा अॼु मां ईअं अकेले कोन हलंसि पाण सां गॾु को सिफारिशी वठी अचां मुखे अवां जो आलिम सगोरो नथो सुञाणे मखदूम साहब पाण चिट्ठी लिखियूं उन चिट्ठीअ में लिखियूं त अॼु न ईंदसि आऊं सुबह पिरी ईंदा पाण ऐं अॼु न ईंदसि आऊं सुबह पिरी ईंदा पाण से सजण ईंदा साण जिन ॿार खया आहिनि खोयुनि जा ऐ फकीरो वञो अवां मखदूम साहब खे या चिट्ठी ॾियो पाणी समझी वेंदो जंहिं वक़्त में चिट्ठी आई आहे से हेड़ो फ़कीर महिमान थी खोड़नि जे शहर में आयो आहे अवां जे कानून जी भनकजी कई अथई दंबूरो वॼायो अथई असां वठी पे आयासीं पर हे पर्ची असांखे ॾेई वियो आहे पंहिंजे मखदूम साहब खे ॾिजो से मखदूम साहब जॾहिं शेर पढ़ियो आहे पाण यकदम उथी बीठा अदा जल्दी कयो शहर खे ॿुहारी ॾियो भिटाई साहब कोन मुड़ंदो सुभाणे नाने रसूलुल्लाह खे गॾु वठी ईंदो असांखे परचाण जे लाइ पाण ईंदो साईं खे वठी ईंदो जल्दी शहर में बुहारी तारो कयो जल्दी शहर खे साफ़ कयो खुशबू लॻायो मदीने जे साईं खे ज़रूर वठी ईंदो ईअं छो मुंहिंजा प्यारा दोस्त जेको साईं ॾिठो त ॿिए ॾियारे साईं मखदूम साहब अचनि पिया रुहानत में हज़रत मदीने जा साईं गॾु आहिनि साईं जो हीअं कुल्ले खां आटो आहे पाण फरमाइनि था मखदूम साहब